मुस्नद अहमद बिन हंबल में हदीस हजरत अबू उसैद असाबी तो रिवायत करे त दिल पर मोहम्मद जी कचहरी में मां वेठो हुजूर जी रिहान हुई, मदीने वाले मीर जी महफिल हुई, हुजूर जलवा अफरोज हुया त बनु सलिमा कबीले जो हिकड़ो माण्हू हबीबन जी खिदमत में आयो, चवण लॻो या रसूल अल्लाह मुझो अबू गुज़ारे वियो, मुझी अमड़ गुज़ारे वई आ, मुझा महबूब उन्हनि जे वफ़ात करण खां पोइ हाणे ॿुधायो अहिड़ो को अमल ॿुधायो, अहिड़ी का नेकी ॿुधायो जेका मां कयां त पंहिंजे मुंहिंजे अबे खे मुंहिंजी अमड़ खे अजुर ऐं सवाब मिले। महबूब अहिड़ी का नेकी आहे जो कयां मां ऐं सवाब मुंहिंजे अबे खे मिले, अमल मां कयां उजूरो मुंहिंजे जीजल अम्मा खे मिले। मुझा सोना हबीब मुझी या मुश्किल हल कयो, मूंखे ॿुधायो अहिड़ो को गस सेखारियो जो मां पंहिंजे अबे अमड़ खे कब्र में राज़ी कयां, उन्हनि जा रूह ख़ुशि कयां, मज़ार में उन्हनि खे मां फ़ाइदो पहुचायां। साईं फरमाइनि था हाओ चार कम ॾसियां थो, चार कम कंदो रहो, तुंहिंजो अबो अमड़ उन्हनि खे अजुर मिलंदो रहंदो, रब उन्हनि जा दर्जा वधाईंदो रहंदो, उन्हनि जा रूह तोड़ो ख़ुशि थी वेंदा। घणा कम? चार कम कर। साईं फरमाइनि था अद्दुआ लहुमा, जॾहिं महिल बि दुआ घुरी त पंहिंजे अबे जे लाइ पंहिंजी अमड़ जे लाइ दुआ ज़रूर घुरजांइ। उन्हनि जे मग़फ़िरत जी दुआ, उन्हनि जे दर्जन जी बुलंदी जी दुआ, उन्हनि जे ख़ताउनि जे माफ़ी जी दुआ, उन्हनि खे अल्लाह वटां बाज शफ़क़त अता सखा इनायत जी इल्तिजा कंदो रहिजांइ। तुंहिंजी दुआ तुंहिंजे अबे अमड़ जे कब्र में नफ़ो पहुचाईंदी। रिवायत में चए थो ईअं फ़ाइदो दुआ जो पहुचे थो, जेकॾहिं पुटु पंहिंजे पीउ जे लाइ दुआ घुरे न, बच्चो पंहिंजी जीजल जे लाइ दुआ घुरे त ईअं फ़ाइदो थो पहुचे जे ऊंदा ई घर में बत्ती ॿारजे त रोशनी थी पवे, या जीअं को माण्हू खूह में किरियल हुजे उनखे रसो ॾेई उन में चइजे त हथ विझ हिन ते छिके ॿाहिरि कढेसि, खूह मथां ॿाहिरि किनारे ते कढेसि। औलाद जी दुआ पंहिंजे अबे अमड़ खे कब्र में एतिरो फ़ाइदो पहुचाए थी। साईं फरमाइनि था वल इस्तिग़फ़ारु लहुमा, ऐं ॿियो कम ही कर जो पंहिंजे पीउ मां जे लाइ अल्लाह खां बख़्शिश घुर, या अल्लाह मुंहिंजे अबे जी माफ़ी मां थो तलब कयां, उन खां जेके गुनाह थिया ख़ताऊं थियूं सगीरा कबीरा जेकी बि ॾोह ॾंगायूं मुंहिंजे अबे अमड़ खां थिया, मुंहिंजा मौला तूं उन्हनि जी मग़फ़िरत कर, उन्हनि जी बख़्शिश कर, उन्हनि खे माफ़ी ॾे। दुआ तव्हां घुरंदो तव्हांजे अबे अमड़ जे कब्र में रब उन्हनि खे खलासी ऐं बख़्शिश ॾेई। ऐं 3 नंबर ते व इनफाज़ वअदहिमा, जेको उन्हनि तव्हां खां वाइदो वरितो हुजे उन्हनि जे मरण खां पोइ बि उहो वाइदो पाड़जो। ईअं न त हाणे बाबो मरी वियो, अमा मरी वई, हाणे मूंखे ॾिसनि त कोन था, पुछनि त कोन था। साईं फरमाइनि था ईअं न कजो, पीउ मां जन तक तव्हां खां दुनिया में को अहद वरितो, को इकरार वरितो, को वाइदो वरितो, भली मरी वञनि पर उहो वाइदो पाड़ींदा रहिजो। ऐं 4 नंबर ते वसिलतुर रहमिल्लती ला रहम इल्ला मिन क़िबलिहिमा, ऐं उहो रिश्तो जेको तव्हांजे अबे जे निस्बत सां आहे या अमड़ जे निस्बत सां आहे, उन रिश्ते जो नंग पाड़जो।
तव्हांजो उन्हनि सां को ताल्लुक न आहे, तव्हांजी उन्हनि सां उथण वेहण कुझु बि न आहे, पर तव्हांजे पीउ जो उन्हनि सां रिश्तो हुयो, तव्हांजे अबे जा माइट हुया या तव्हांजे अम्मड़ जा माइट हुया, यानी ॾाॾाणा हुया या नानाणा हुया, तव्हांजो उन्हनि सां को बि ताल्लुक न आहे, पर अबे जे ख़ातिर पंहिंजे अबे जे मिटनि सां भलाई कजो। अम्मड़ जे सदके पंहिंजे अम्मड़ जी जल जे रिश्तेदारनि सां यानी मामनि सां चाचनि सां ॾाॾंग सां नानंग सां पंहिंजे अबे अम्मड़ जे सदके उहे नातो रिश्तो ॻंढिजो। साईं फरमाइनि था इहो कमु कंदो तव्हांजे अबे अम्मड़ जे मथां रब रहमतूं वसाईंदो, उन्हनि जा रूह तव्हां ॾांहुं ख़ुशि थी वेंदा।